गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल खैरपुर नाथन शाह जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां दाख़िला मुहिम जे सिलसिले में हिकु शानदार जागीरता रैली कढी वई, जेका असिस्टेंट कमिश्नर खैरपुर नाथन शाह सैयदा आशांत ज़हरा ऐं हेडमास्टर अलावराय खोसो जी अॻुवाणी में कढी वई। रैली में शिरकत कंदड़नि तरफ़ां पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जा ज़ोरदार नारा लॻंदा विया। रैली में FA अब्दुर्रज़ाक बबर, चीफ स्काउट्स इश्तियाक अहमद गाॾई, हाफ़िज़ अहमद बबर, अलहर खोसो, तौफ़ीक अहमद, फ़हीम अहमद बबर, ज़ुल्फ़कार अली गाॾी, माजिद जमाली ऐं ॿियनि उस्तादनि भरपूर शिरकत कई। जॾहिं त रैली स्कूल ग्राउंड खां शुरू थी मेन रोड ताईं पहुती, जिते ख़िताब कंदे असिस्टेंट कमिश्नर सैयदा आशात ज़हरा ऐं हेडमास्टर अलावराय खोसो चयो त हिन रैली जो बुनियादी मक़सदु खैरपुर नाथन शाह जी आवाम में तालीम बाबति सुजाॻी पैदा करणु आहे त जीअं बाशऊर शहरी अॻिते अचे, स्कूल खां रहिजी वियल ॿारनि खे दाख़िल कराइनि ऐं इन्हनि खे तालीम जे बुनियादी हक़ खां महरूम न रखियो वञे। हिननि वधीक चयो त तालीमी रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत आहे ऐं वालिदैन खे घुर्जे त ॿारनि खां मज़दूरी न कराइनि, पर इन्हनि खे स्कूल मोकिलिन, छाकाणि त तालीम ज़रिए ई मुआशरे में हक़ीक़ी तब्दीली आणे सघिजे थी। हिननि तालीम खाते जी कोशिशनि खे साराहींदे चयो त तालीम वारे वज़ीर सैयद सरदार अली शाह जी क़यादत में तालीम जे मयार जी बहितरी लाइ कयल क़दम क़ाबिल तहसीन आहिनि, जंहिं मेरिट ते बेरोज़गार नौजवान खे भर्ती करे तालीमी इदारनि खे वधीक मज़बूत बणायो आहे। जॾहिं त गवर्नमेंट बॉयज़ स्कूल खैरपुर नाथन शाह में 6वीं खां मैट्रिक ताईं दाख़िला मुफ़्त आहे। मुफ़्त दर्सी किताब, जदीद तक़ाज़नि मुताबिक़ कंप्यूटर तालीम, कुशादा ऐं हवादार क्लासरूम, मुकमल सोलर सिस्टम, साफ़ पाणी लाइ फिल्टर प्लांट, बहितर वॉशरूम समेत समूरियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि। मालकीकरण जे लाइ इहो पैगाम खणी निकिता आहियूं इन शहर वासियुनि जे लाइ। शहर वासी सभु साथ ॾियो ऐं गॾिजी अचो। शहर में जेके ॿार आउट ऑफ स्कूल पढ़ंदी सिंध, वधंदी सिंध, पढ़ंदी सिंध, वधंदी सिंध। तालीम हर कंहिंजो हक़, तालीम हर कंहिंजो हक़। सरकारी स्कूलनि में दाख़िला जारी आहे, सरकारी स्कूलनि में दाख़िला जारी आहे, सरकारी स्कूलनि में दाख़िला जारी आहे, सरकारी